बादशाह जॾहिं कुंभर जे गॾहनि खे ॾिठो त उहे हिकिड़ी ज़बरदस्त तरतीब सां पिया हलनि ऐं बिल्कुलु सिधी लाइन में पिया हलनि, कोई बि गॾो का बि लाइन न पियो टोड़े। बादशाह कुंभर खां पुछियो त इन्हनि गॾहनि खे तो कीअं सिधो कयो? उहे एॾी तरतीब सां कीअं था हलनि, उहे लाइन छो नथा टोड़नि? कुंभर चयो त जेकॾहिं उन्हनि गॾहनि मां कोई बि लाइन टोड़ण जी कोशिशि कंदो त मां उनखे सज़ा ॾींदुसि, ऐं केतिरा ई दफ़ा सज़ा ॾेई चुको आहियां। इहो ई सबबु आहे जो हू बिल्कुलु तरतीब सां हलनि था ऐं कोई बि लाइन टोड़ण जी ज़रूरत बि नथो करे। बादशाह कुंभर खे चयो त छा तूं कुझु वक़्त जे लाइ बादशाही करे सघीं थो? छा मुल्क में अमुन अमान जे सूरत हाल खे कंट्रोल करे सघीं थो? कुंभर चयो त हा बिल्कुलु, को मसइलो ई कोन्हे को। उनखां पोइ उन कुंभर खे कुझु ॾींहंनि जे लाइ बादशाही ॾिनी वई। कुंभर जॾहिं तख़्त ते पहुतो त कुंभर बादशाह जे साम्हूं हिकिड़ो चोरीअ जो केस आंदो वियो। कुंभर बादशाह हुकुम ॾिनो त चोर जा जल्द खां जल्द हथ कटिया वञनि। जॾहिं जलाद इहा ॻाल्हि ॾिठी त उन वज़ीर ॾे निहारियो ऐं कुंभर बादशाह खे चयईं त हीअ त वज़ीर जो ख़ासि माण्हू आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हुनजा हथ न कटिया वञनि ऐं उन सां रिआयत ॾिनी वञे। हिकु दफ़ो ॿीहर कुंभर बादशाह हुकुम कयो त जल्द खां जल्द को चोर जा हथ कटिया वञनि। ॿीहर उहो वज़ीर कुंभर बादशाह जे वेझो आयो ऐं कुंभर बादशाह खे कन में चयईं त साईं, हीअ त पंहिंजो माण्हू आहे, हीअ असांजो माण्हू आहे, इन सां रिआयत कयो ऐं उन जा हथ न कटिया वञनि। कुंभर बादशाह खे अञा वधीक गुस्सो आयो ऐं हुकुम ॾिनई त चोर जा जल्द खां जल्द हथ कटिया वञनि ऐं जेको उन जो सिफ़ारिशी आहे उन जी ज़ुबान कटी वञे। बसि उहो हिकिड़ो ई फ़ैसिलो हुयो ऐं उनखां पोइ मुल्क में अमुन अमान जी सूरत हाल बिल्कुलु कंट्रोल थी वई। सो दोस्तो, असांजे मुआशिरे में फ़ैसिला त थींदा आहिनि पर उन्हनि ते अमल नाहे थींदो। कानून जी बालादस्ती बिल्कुलु बि नाहे, कोई बि कानून खे मञण लाइ तयारु नाहे ऐं असांजो वरी कानून टकनि ते, पैसनि ते, डॉलरनि ते विकिरो थींदो आहे। असांजे मुआशिरे में कानून जो कारोबार थींदो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो तव्हां ॾिसो था त असांजे मुआशिरे में हर तरफ़ हिकिड़े वॾे पैमाने ते अफ़रा तफ़री फैलियल आहे ऐं चोरी, ज़ुल्म, तशद्दुद, करप्शन, इन तरह जा वॾा वॾा गुनाह तमामु घणे पैमाने ते बिल्कुलु सरेआम ऐं आम थियनि था।